अस्सलाम वालेकुम दोस्तों, हम अमीर हसन सोलंकी तव्हांजी सिरिया मलाकड़ा टीवी के लाइक सब्सक्राइब और शेयर करणु बिल्कुलु न विसारिजो। जो अॼु तव्हांखे मलाकड़ो ॾेखारींदुसि वाटर बोर्ड कॉलोनी मंगो पीर चुंगी स्टॉप। ऐं हाणे हलंदासीं मलाकड़े तरफ़। इन खां पहिरीं तव्हांखे ज़रूरी हिकिड़ी ॻाल्हि चवणु थो चाहियां त हींअर महांगाई जो दौरु आहे ऐं तब्दीली आहे ऐं सलाम ॾियण वारा दोस्त काफ़ी घणा थी विया आहिनि। इन करे मूं सलामनि वारनि ते 500 रुपया फीस रखी आहे ऐं जेको फीस 500 रुपया ॾींदो मूंखे ईज़ी कंदो इनशाला उन जा सलाम वीडियो में ज़रूरु ॾींदुसि। ऐं महांगाई आहे ऐं परे परे वञा थो, मुंहिंजो ख़र्चो वधीक लॻी वेंदो आहे ऐं मूंखे तव्हांजे सपोर्ट जी ज़रूरत आहे। जेतिरी सपोर्ट कंदो ओतिरो तव्हांजा सलाम बि ॾींदुसि इनशाला ऐं तव्हांखे वीडियो बि ॾेखारींदो रहंदुसि मज़ेदार, छो त शौक़ु तव्हांजो पूरो थो थिए ऐं ख़र्चु मुंहिंजो थो थिए। ऐं इन करे हलंदासीं हाणे मलाकड़े तरफ़। अगरि जे तव्हां सलाम ॾियणु चाहियो था त मुंहिंजे नंबर ते ईज़ी मोकिलींदो। ऐं कुझु दोस्तनि चयो त असां पहलवाननि ॾे बि इनाम मोकिलींदासीं, उहे दोस्त मूं सां राब्तो करे सघनि था ऐं उन ते तव्हांखे ईज़ी नंबर ॾींदुसि, तव्हां उन ते मोकिले सघो था। ऐं जे मूं ॾे मोकिलियो त पोइ तव्हांजा पैसा आउं रसाए छॾींदुसि ऐं हलूं था मलाकड़े तरफ़। इलाइक़ो आहे ऐं लॻ मंगो पीर जो इलाइक़ो आहे, ज़िलो वेस्ट में प्रोग्राम थी वियो आहे। साईं मज़र शाह जे निगरानी में मलाकड़ो हली रहियो आहे, जंहिंखे अॼु 4 ॾियारा थी विया आहिनि। अॼु मलाकड़े खे 4 ॾींहंनि खां पोइ अॼु मलाकड़े जो फाइनल आहे। साईं मज़र शाह बादशाह पंहिंजे हथनि सां कामयाब पहलवाननि खे इनाम ॾींदो, जेके बि पहिरें जोड़ में, ॿिए जोड़ में, टे जोड़ में हीअ कराची वेस्ट मलेशियन जे तरफ़ां ऐं कराची डिवीज़न मलेशियन जे तरफ़ां मलाकड़ो हली रहियो आहे। अॼु साईं मज़र शाह बादशाह जे निगरानी में मलाकड़ो थी रहियो आहे ऐं हुन सां गॾु असांजो मोहम्मद रमज़ान शर तमामु भलड़ भलो शौक़ीन हथ बजिया बिरोही आशीती वाह 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 बिरोही तुंहिंजा ॿारहा भलो भलो बिरोही भलो भलो बिरोही बिरोही अॻे महिल मारियो आहे इनाम जो। हाणे हार पहलवान सिकंदर खे शौक़ीन हुजनि पिया, अञा मल्ले में कोन मिलियो आहे। अदाए मल्ल ताड़े सिकंदर अंबाज़े ताड़ी लॻे सिकंदर वाह वाह या सिकंदर बिरे खे शौक़ीन हार पिया पारायूं, जिते बाहि काॾे अञा मल्ल बि कोन स्टार्ट कई आहे। पहिरीं हार शुरू थी आहे, गुलनि जा हार, पैसनि जा हार, अॼु हार पिया थियनि हार। वाह वाह सिकंदर तोखे मुबारक कोन्हे, जेको मल्ल विरा खां पहिरीं तोखे हार पिया थियनि। सलीम बुरे साहब हार पारायो, सलीम बुरे ऐं सलीम बुरे साहब हार पारायोसीं। बुखार है, तकलीफ़ आहे, पर तूं उथी बीह त सही त दोस्त इज़त ॾियनि पिया। उथी माण्हू बीह, चेले जो मुक़ाबिलो महिरबानी। अख्तर जमाली पहलवान राम जिहाने सिंध मलेशिया वाह वाह हाणे मोहम्मद अली तुंहिंजा इस्तक़बाल मोहम्मद रमज़ान साहब खे पंहिंजा हार पाराए थो पहलवान हार मोहम्मद खान बहादुर शुरू है होशियारी बच्चा। अॼु अखियूं 4 करे वेठो, अॼु साईं जा बिल अथव। अञा शौक़ीन जेके बिल रखनि वॾियूं महिरबानियूं। अॼु फाइनल ज़रूरी थींदो। होशियारी बच्चा पहलवान वाह वाह अॼु हार हिकिड़े खे लहर पिया वॾी ॻाल्हि आहे। ऐं मलूक महिरबान आहे बलोचिस्तान जो पहलवान मलूक जा हार पारायो पहलवान 200 मुक़ाबिलो उछते टी वारा उथी पास संदरा करियो। अॼु टाइम न आहे, वञो होॾां संदरो करियो, तव्हां पंहिंजो हथ विझो संदरा करियो, टाइम कोन्हे। हा होशियारी पुट हा जमाली जमाली जमाली
में पेवड़ी फड़वा मल करे दिखार बलोच छातो कर आज पी भी मौजूद थई ओ सारी पहलवान हरी न तो कड़ी से सलामतों के लग जब राजती जड़े तो मल चल पुटा क्रिया सबने ना पर बच्चे मल जमाने पे 100 रुपया सिकंदर पे ये अब साल के बाद आज आखिरी इस इलाके में वाटर बोर्ड अदवजिया चलो पंजाबी पहलवान चैलेंज मुकाबले चलो चलिया आज 4 लाख करे बड़े मल्ल सिकंदर ब्रोई सा मुकाबलो जी मला बोल काय चरिया आए बच्चा चरिया अरे अच्छे दो मलक साहब अच्छे दो अच्छे मलक साहब हाथ की जगह पे उस्ताद मल करा हाथ लगो चैलेंज मुकाबलो फोन कर चैलेंज मुकाबलो आया पहलवान मलक मलक साहब ने मेहरबानी अदा चलेंगे मुकाबला चलेंगे बच्चा चलिया गुलदस्तों खास के लिए जल्दी करो मुल्लू इरफान मला सॼी जड़ जी ख़बर इनाम जो अदा भैया पहले जोड़े जा रोस्तम है पहलवान इरफान मला मुल्लू पैरे में प्योली पैरे में आज साईं जोड़ छायो है तो ये बात पूरी खेती पैरे वाला मल करे दिखार साईं के दो इनाम जो है थोड़ी ना पैसा सिकंदर बनो ये चौकी में जा इनाम जो सलामा मलक इमाम बच्चे के जे उन्हें में 4 जाला मलक रो करायो मलक इमाम का जो वायदो के आखिरी दी फोटो
पंजाब ने कम कर हज़ारे ने पर उते भी मतलब के भी 30,000 जामड़ी नहीं मतलब इमाम के मेहरबानी हद बजा चलेंगे मुकाबले हवा से सिकंदर आपके जो खान मोहम्मद बिरोई साहब जो 100 रुपये नाम वाह वाह पूरी टीम साहब आ गया मोटरसाइकिल साइकिल पे उससे गाड़ी में दैया अदवजिया गोलकस्तों खास केली पहलवान रज़ाक शीदी मल्ल पहली मुकाबले सख्त आज शीदी जो हाथ न करे धिकी जो मतलब के धिक न घुरा मतलब के पाने घुरा अरे भाई सीधी आज सीधी चलो चाह में पापो होशियारी बच्चा चलेंगे मुकाबले पहलवान जबरदस्त मुकाबले चलेंगे मुकाबले आप पहलवान पहली मलक ना मारियो क्या चलेंगे हाँ चलेंगे मुकाबले आप पहलवान गुलदस्ता रज़ाक शीदी गुलदस्ता अच्छा जूसफ तैयारी करे तेज जूसफ तैयारी करे चलेंगे मुकाबले बड़ी बच्चा दुनिया का मसला नहीं ईमानदारी ईमानदारी भैया पहलवान साक्षी अब अमल करे हाथ तो कटे तू कटे इनाम जोड़ी थे इनाम थियण वारी जोड़ी भली जोड़ी खुश थी इनाम पहलवान गुलदस्तो रज़ाक शीदी खान मोहम्मद बिरोई साहब जो 100 रुपया 200 रुपया साईं बादशाह क्यों कर 4 साईं मज़र शाह बादशाह जा 200 इमाम बश्क मलक साहब जा मलक साहब 200 रुपया मलक साहब जा होशियारी बच्चा आए होशियारी बच्चों समझी समझी आए सैयद को इनाम चलेंगे मुकाबले चलेंगे मुकाबले होशियारी बच्चा जबरदस्त मुकाबलो पहलवान गुलदस्ते के नाम जो काबिल इतराम मोहतरम वाहिद साहब जो सर चलेंगे मुकाबले खैर मोहम्मद बच्चा अरे सीधी छापे सीधी वाह अदाइया मतलब सही सीधी जीती मारे हुआ ना गड्ढा खुदा
मलक साहब के उस्ताद बाराम खास के लिए कोई मलाक जो हार के नजर आए बुलंद हार तो पड़ा है कि ताली बजा जोर से आगे ताली वाहिद बख्शुरी साहब की बुलंद हार पर है तो उस्ताद बाराम खास के लिए खान मोहम्मद बुरई साहब जो बिल्ला 100 रुपया पहलवान मुल्ला है पहलवान इरफान मुल्ला 200 रुपया असांजे अर्दिल अजीज साईं मजर शाह बादशाह जो बिल है 200 रुपया 300 रुपया नाम थी पहलवान इरफान पहलवान मुल्ला जी तो मलक साहब पंहिंजो हार साईं खे पाराए थो साईं मजर शाह असांजे जी सियासी समाजी शख्सियत अर्दिल अजीज साईं मजर शाह साहब पहलवान इरफान मुल्ला पहलवान मुल्ला तेरे जोड़ जो जोड़ है अज तेरे जोड़ जो को पहलवान न पहुंचो मुल्ला सख्त मुकाबला है मुकाबला जारी है पहलवान मुल्ला का गाँव बैठा मुल्ला बच्चे को हाँ मुल्ला 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 लोग कितने देते बैठो अच्छा पहलवान कदर करो पहलवान गुलदस्ते कदर करो देखो इनाम में गुलदस्ते आ मुल्ला अगर मेहमान मौजूद है साईं मजर शाह अजमानी में मलाक हुए पहलवान मुल्ला पहलवान इरफान होशियार मुल्ला इरफान मुल्ला मुल्ला आज मुल्ला पहले पहलवान मुल्ला के नाम लो साईं के लिए जोरदार ताली लगाओ साईं जी तमाम हिते लॻी सघंदा आहे हिते जी अर्दिल अज़ीज़ शख़्सियत आहे साईं मज़हर शाह ऐं जनाब वाहिद बुरुई साहब खे अजरक पाराईंदा उस्ताद बहराम खास केली वाहिद बुरुई साहब जे लाइ ताड़ी वॼायो ज़ोर सां मुल्ला जो क़दुरु कयो पहलवान ऐं गुलनि जी वर्खा करे पियो पहलवान मोहम्मद अली बुरुई पहलवान उस्ताद बहराम खास केली जेको हिन मलाखड़े जो चीफ ऑर्गेनाइज़र आहे अॼु आख़िरी मलाखड़े में ऐं फाइनल मलाखड़े में आयल असांजे महिमान गिरामी खे सिंध जी रवायती सूख जो अजरकनि जा तोहफ़ा पेश करे पियो ऐं जनाब मोहम्मद रमज़ान शाहानी साहब खे उस्ताद बहराम खास केली अजरक पाराईंदा हिकिड़ी ताड़ी वॼायो ज़ोर सां लॻे ताड़ी हा वाह गुलदस्ते जो क़दुरु कयो गुलदस्तो इनाम वठी अचे पहलवान चरियो पंजाबी पहलवान सिकंदर बुरुई मोहम्मद रमज़ान शाहानी साहब असांखे असां वटि न्यू कराची में महिमान थी आयो हर जॻह ते पहलवान जी वॾी इज़त कंदो आहे क़दुरु पहलवान पंजाबी पहलवान सिकंदर बुरुई पोई मल्ला मतलब पोई आए मुकाबले सस्ता आदरणीय हाँ पहलवान चरिया पंजाबी चरियो पहलवान बुरुई सख्त मुकाबलो है मुकाबलो जारी है वाह गुलदस्ता वाह यह अर्दिल अजीज पहलवान गुलदस्तो खास केली उस्ताद बहराम खान खास केली पहलवान बुरुई पहलवान चलो हल वाह बुरुई वाह बस 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 मल्लो चरे की शिकर बुरी नहीं उस्ताद बहराम खास केली ताड़ी वॼायो ज़ोर सां लॻे ताड़ी जनाब मलक साहब के अजरक पाराई हाणे अली मोहम्मद साहब के अजरक पाराई तो उस्ताद बहराम खास केली लगे ताड़ी हाणे खान मोहम्मद शोरो ऐं पहलवान बुरुई मुकाबलो कंदा लगे ताड़ी लगे शोरो जे लाइ ताड़ी
अली मोहम्मद साहब के अजरक 12 उस्ताद बाराम खास के लिए मेहरबानी शेर मोहम्मद मरी साहब के उस्ताद बाराम खास के लिए अजरक 12 मेहरबानी मरी साहब एक पहलवान पहलवान ताली लगे अजरक जो तोहफे पेश करे उस्ताद बाराम लगे ताली यह सिंध मल्ल एसोसिएशन जो पहलवान जमाली सीधी रायब सीधी अख्तर जमाली अल्लाह दिनो ही पहलवान मुकाबलो कंदा निसार असांजे पुलिस जा बहादुर एहलकारनि खे सिंधी रवायती सुगड़ी अजरक जा तोहफ़ा पहलवान जमाली पहलवान राय बिल वधायो ऐं 500 रुपया साईं मुंहिंजे लाइ इनाम 16 मल्ला सीधी सां मुक़ाबिलो आहे पहलवान जमाली पहलवान सीधी पहलवान अख्तर जमाली राय सीधी अख्तर जमाली राय पहलवान मुकाबलो जारी है पहलवान सीधी वाह सीधी वाह पहलवान रायब सीधी जो रायब सीधी जमाली के बेहोश करे वेंदो आहे पहलवान मुल्ला पहलवान इरफान मल्ला पहिरियों जोड़ शबीर पहलवान पहरे जोड़ जा रोस्तम है इरफान मला के नाम जो अत बजारा था गोल दोस्तों खास के लिए पहलवान रज़ाक सीधी आज सीधी बच्चा सीधी तो इनाम जो इरफान परे का पहलवान आयल है मलक इमाम अशक जो 100 जनाब मोहम्मद रमजान जो 100 उस्ताद मुझो भाउ मुझो बच्चो भी समझे वाहिद बिरोई साहब जो 100 जो पहलवान शबीर जो वाल साहब है शबीर भलो पहलवान अचे जो पर छाजे करे तो तबियत सही काने थी होशियारी चलिए मुकाबलो हाय गुलदस्ता वाह पुट गुलदस्ता नाम जो पट बाबा चलिए ऊंचा चलिए मुकाबलो होशियार वाह चूसना पुट तुझी मल इनाम जो शीरा बिल चेली जो मुकाबलो 1000 का कंजो पहले जोड़ते 1000 बे जोड़ते 1000 टे जोड़ते 1000 लगे ताड़ी
अज ज़ाहिद पंहिंजी मां पंहिंजे पीउ पंहिंजे ॾाॾीअ खां दुआ वठी आयो आहे। अॼु इंशाअल्लाह वरी रंग ॾिसो ज़ाहिद बिरोई जा। ज़ाहिद हिम्मत कजई भले मल सां मुक़ाबिलो अथई। अरे भैया बच्चा चैलेंज मुक़ाबिलो। हाँ सिकंदर बिन खान बहादुर छोड़ो इनाम जो गोल दस्ते ख़ासि कई गई। कदर कयो गोल दस्ते ख़ासि कई जो जिन दोस्तनि मलल खे इनाम पिया ॾिने। अॼु आख़िरी ॾींहुं आहे। तव्हां सभिनी जूं वॾियूं वॾियूं महिरबानियूं मुंहिंजा आयल खान बहादुर छोरो पहलवान सिकंदर बिरोई मल वाह 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 चैलेंज मुक़ाबिलो मल के मां बि किथे थो चैलेंज मुक़ाबिलो। हाय हाय होशियारी बच्चा अरे सैयद तनु अरे सैयदा हाय 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 होशियार बच्चा आज यार छोरे जो बीमार है। छोरो बुखार में है। रमजान सारी साबतों जो पहलवान हाय 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 इन बीमारी में इन बुखार में आज छोरो हाय 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 होशियारी इनाम जो खान बहादुर छोड़े गए सारी गिरियत हकीकत बिल्कुल आज आखिरी दिन मेरे भाइयों खान बहादुर को इनाम के ऊपर हर पहलवान को अतवज्जा ज़ाहिद बिरोई राब शिबी राब बिरोई माफ कीजिए राब शिबी राब बिरोई ज़ाहिद बिरोइया चैलेंज मुकाबलो। हेलो हेलो मल्ला हलर मल छोकरो वञा अपोज ॾिसण में अचे पियो ॻाल्हाए कुझु बि नथो पर भलर पहलवान बिरोई ही वाहिद पाण पहलवान हो ऐं वाहिद खानदानी पहलवान बिरोई आहिनि। पंहिंजे पुट खे शौक़ सां पियो विड़ाए तूं वेह बिरोई तुम मांडा वेह होशियारी बच्चा छोरे में नाम ॾियो अध बजिया पहलवान होशियारी वजह तूं वेह होशियारी चैलेंज मुकाबले इनाम ॾियो। वाह वाह पुट वाह ज़ाहिद विच ते पुट ज़ाहिद विच ते पुट मल ते
साथ इसका मुकाबला है। जबर तो तेरी के मुकाबले उठपट्टा चार पुट ज्यादा की जीती तेरे भली आ पुट छोड़ के नाम जो अच्छे लगे मुकाबलो जमाली आ जमाली जमाली उचारी के जाई पहली वाले सामने हां जमाली पुट्टा हां जमाली बस 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 वाह पहले जा रोस्तम मल्ला पानी मुकाबला सच्चा हाय हाय हां बस 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 वाह रे वाह बलोच बलोच के जो बलोच मल खाइयो इतना बलोच बच्चा समझो अगर हमें के नाम जो सीधे को सीधे बनी ना मत तो सब नाम लेना नाम ने 15 उठिया कल उठिया घर पे वाहिद बिल्कुल साहब को बुनियाद रचवाते लाख जो ग्राम बोर्ड में असा साईं आए रमजान शान साहब जाकुर शान साहब जी जो प्रेम है ना सा मलन सा जाकुर हलवजा नी माथे को चढ़ा उड़न इनन माथे को चढ़ो बोलता चलो फाइनल पे अत बच्चा खान बाद छोड़ो सिकंदर बिरोल मल पॉइंट शुक्र शुरू सुबह इन्हें पर है भी लगी भी उठ रहा था भेजे दो 15 जो हेकड़े मला यार कलर जो डेली 400 बच्चा इनाम यो सादा 3000 रुपया खुशूसी किल्लत सादा 3000 रुपया तो मुझे खुशूसी किल्लत पहलवान खान बहादुर छोड़ो पहलवान सिकंदर बिरोई भाई भला पहलवान चोटी जा पहलवान इनाम जो जायद के गांव बंद नहीं है इनाम जो जायद बिरोई के ना रखनी गांव बता चालू है ना मुझे ओ सारी पूरा मला कर काटती है बंद मत दो वाह वाह मोहम्मद रमजान शान के इनाम रे चलिए मालिक इमाम के साहब जी मेहरबानी दिया था बस चरिया पलान में चरिए जो पलान जो थे वो चारी बच्चा हाँ पहलवान है खान बहादुर छोड़ो वाह पुत्र वाह साल का पुत्र तो मनो हाँ अल्लाह 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 अरे खान बहादुर पुत्र तो मल आ खान बहादुर होशियारी खान बहादुर होशियारी खान बहादुर सिकंदर
होड़ा कमांडो कमांडो पहलवान फोटो भी कट साइन है नाम है ना છોકરા હટ नाम यार नाम अपना थी ना नाम क्या थी ना